नवंदर बरसां ॻोठ मोरिया फ़कीर में वहशी दंदनि पारां जिंसी हवस जो निशानो बणाए बेदर्दी सां क़त्ल कयल ज़ारा मंगी जे वारसनि खे केस तां हथ खणण लाइ धमकियुनि ख़िलाफ़ मंगी बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। एहतजाज में शामिल निगरी ज़ारा मंगी जे वालिद अमीर अली मंगी, भाउ शोएब मंगी, मोहम्मद मूसा ऐं ॿियनि पारां कातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मंगी बिरादरी जे माण्हुनि जो चवणु हो त जवाबदार धुर केस तां हथ खणाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे रही आहे। असांजी भेण ज़ारा मंगीअ खे क़त्ल कयो वियो। असां उन्हनि जे चइनि नॉमिनेट जवाबदारनि जे ख़िलाफ़ कोर्ट में केस कयो आहे त उन जे बदिले में असां ते हिकिड़ो कूड़ो ऐं झूठो केस दाख़िल करायो, जंहिंमें असां शहीद ज़ारा मंगीअ जे केस में जेके शाहिद आहिनि ऐं मशीर आहिनि ऐं जेके असांजा मिट माइट अज़ीज़ ताज़ियत करण आया हुआ 22 ॼणनि जा उन केस में नाला ॾेई हिकिड़ो कूड़ो ऐं झूठो केस उन्हनि ते हयो वियो। जेके दुआउनि ते घुरण था अचनि त उन्हनि जे मथां बि केस, उन्हनि जे मथां बि कूड़ा केस, उन्हनि जे मथां बि फिरियादियूं। जेके असांजा वारस जेके सॼियूं घरनि में वेठा आहिनि, कंहिंखे चवनि कुझु कोन था, उन्हनि जे मथां वरी केस अॻुवाउनि जा, बुरनि जा, धाड़नि जा, ज़मीनुनि ते कब्ज़ा कया अथऊं, का ख़बर न चार। असां ॻोठी बि छॾे आहियूं, पोइ बि कूड़ा केस असां ते था कनि। हिन मासूम सां जेको ज़ुल्म थियो आहे, जेका आइडेंटिफिकेशन थियल आहे, जेके 4 माण्हू वेठा आहिनि, इज़ाफ़ी केस छाजा आहिनि? हिननि वारसनि कहिड़ो ॾोह कयो आहे? जेके हिकिड़ो मिस्किन मज़दूर माण्हू आहिनि, उन्हनि जो ॾोह कहिड़ो आहे जो उन्हनि ते केस थींदा? यानी कि मैनेज करे तव्हां काउंटर FIR कराईंदव ऐं उन्हनि खां पोइ हथ खणाईंदव। हिननि मुतालबो कयो त बीबी ज़ारा मंगी जे क़त्ल केस तां हथ खणाइण लाइ जवाबदार धुर पारां दाख़िल कयल केसनि खे कूड़ो करार ॾेई कातिलनि ऐं उन जे साथारनि खे इबरतनाक सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk